पाकिस्तान SCO जी सरबराही कॉन्फ्रेंस में मेज़बानी लाइ तैयार। शंघाई सहकार तंज़ीम जो 23हों सरबराही इजलास अॼु इस्लामाबाद में शुरू थींदो। पाकिस्तान जी मेज़बानी में 8 मुल्कनि जा वज़ीर आज़म इजलास में शिरकत कंदा। इजलास में मईशियत, वापार, माहौलियात ऐं समाजी राब्तनि में सहकार ते ख़्यालनि जी ॾे वठि थिए। इजलास में तंज़ीम जा मेंबर सहकार वधाइण ऐं बजट मंज़ूरी बाबति अहम फ़ैसिला कंदा। इस्लामाबाद जे जिन्ना कन्वेंशन सेंटर में रिथियल SCO इजलास जी सदारत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कंदो। परॾेही वफ़द जी आमद जो सिलसिलो जारी। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम, शहर में पाक फ़ौज जा दस्ता बि मुक़रर। SCO कॉन्फ्रेंस जे मौक़े ते वफ़ाक़ी गाॾी वारे शहर खे कुंवार जिया सिंगारियो वियो। निजी ऐं सरकारी इमारतूं बि रंगारंगी बत्तियुनि सां रोशन। मेट्रो बस सर्विस 17 अक्टूबर ताईं बंदि रहंदी। 16 अक्टूबर ताईं इस्लामाबाद में हर क़िस्म जी हैवी ट्रैफ़िक जी दाख़िला बंदि हूंदी। PTI हुकूमत जी आश क़बूल कंदे अॼु इस्लामाबाद में एहतजाज जो सॾु वापसि वठी छॾियो। शंघाई सहकार तंज़ीम जे इजलास खे ॾिसंदे मुल्की मफ़ाद में एहतजाज मुलतवी कयो वियो। एहतजाज मुलतवी करण जो फ़ैसिलो PTI जे सियासी कमेटी जे इजलास में कयो वियो। बैरिस्टर गौहर ख़ान मूजिबि हुकूमत पारां PTI बानी जे तिबी मुआइने जी ख़ातिरी कराई वई आहे। अॼु रिथियल एहतजाज मुलतवी करे छॾियो आहे। आलमी मार्केट में तेल ऐं गैस जी क़ीमतुनि में घटिताई। आलमी मार्केट में तेल जी क़ीमतुनि में 3% घटिताई थी। कचो तेल $75 फ़ी बैरल ते विकिरो थियण लॻो। मुल्क में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाधि जो इम्कान। पेट्रोल जी क़ीमत में 3 खां 4 रुपया वाधि जो इम्कान। जुडिशल मजिस्ट्रेट जे हुकुम खां पोइ पुलिस पारां जुड़तू मुक़ाबले में मारियल डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जो पोस्टमार्टम करण लाइ क़बर अॼु थींदी। मेडिकल बोर्ड क़बर करे रिपोर्ट लाॻापियल खातनि खे मोकिलींदो। डॉक्टर शाहनवाज़ खे 26 ॾींहं अॻु पुलिस कूड़े मुक़ाबले में मारियो हो। ऐं इंसानी स्मगलिंग ऐं दस्तावेज़नि में फेरफार जो केस सारिम बर्नी जो ट्रायल शुरू न थियण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त। अदालत सारिम बर्नी जी दरख़्वास्त रद्द करे छॾी।